I'm Major Samal. I'm from Nusharaf Feroz, Moro Sindh. मुंहिंजी आर्मी में कोई 28 साल सर्विस आहे, 4 साल FW सां ई बाद में, त ओवरऑल 32 साल सर्विस करे 4-5 सालनि खां वठी करे असां एक्स आर्मी सर्विस मैन सोसाइटीज़ 2-3 हलायूं पिया था, जंहिंमें मेनली जेको तकमील पाकिस्तान आहे, तहरीक तकमील पाकिस्तान, ह्यूमनिटी न्यूज़ नेटवर्क्स ऐं जेके HR इशूज़ आहिनि वर्ल्ड वाइड, उन्हनि ते असां तकमील पाकिस्तान पंहिंजो मौक़ुफ़ ॾींदा रहंदा आहियूं, जंहिंमें असां वटि पूरे पाकिस्तान में उनजी मेंबरशिप आहे। सिंध में घटि आहे, पर उहो पोइ बि 200 खां 150, ऐं स्पेशली जेका असांजो सिंध जा जेके असांजा डिस्ट्रिक्ट जेका सिंध जो जेका अंदरूनी जा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि, असां बुनियादी तौर ते 4-5 साल खां वठी करे इहो कमु पिया करियूं त इते असां बहितरी कीअं आणियूं, सियासी समाजी सोच, माण्हुनि जी सोच खे कीअं बदिलियूं। हाणे असां अलफ़ या ॿिए या ते या से ते इल्ज़ाम न लॻायूं, को ऑब्जेक्टिव कमु कयूं। फ्रेडायो आहे माण्हू बुख मरी आहे, मतिलबु असां उन्हनि लाइ कुझु करे सघूं। सोशो इकोनॉमिक जेको आहे सिचुएशन जेका गुरबत आहे उनखे एलिवेटेड उहो करे सघूं। उनखां पोइ असुल जेको इशू इहो ई आहे त हीअ असांजो जेको सियासी सिस्टम आहे न, जेको सिंध जो सियासी या पूरे पाकिस्तान जो सियासी सिस्टम आहे जेको, उहो कॾहिं बि ग़रीब खे मथे अचण ई कोन पियो थो ॾिए। अमीर अमीर आहे, ग़रीब ग़रीब आहे, ऐं जेको हीअ सियासत इहा बेस करे पई थी, उहा इन ते पई थी करे त भाई ग़रीब खे ग़रीब ई रहणु ॾियो, ऐं जेको अपर क्लास आहे 2-2,000 3,000 4,000 माण्हू जेके अपर क्लास आहिनि, जंहिंखे असां उर्फ़ आम ज़बान में इलेक्टबुर्स छॾींदा आहियूं, हीअ रियासत जेका असांजी क़ाइदे में असां मुस्लमाननि या असां जेको पाकिस्तान ठाहियो न, उहो ॼण त असां इलेक्टबुर्स लाइ ठाहियो हो। भाई तव्हां 1200 जेके तव्हां इलेक्टबुर्स आहियो, असांजी सॼो फाइनेंशियल जेतिरो बि असां वटि एन्युअल पैसो आहे, सो महज़ जमहूरियत खे ऐं जमहूरियत जा जेके इहे फ्रॉडी चैम्पियंस आहिनि न, इन्हनि खे रुगो ख़ुशि रखण लाइ त ही नाराज़ थी वेंदा, हे भुट्टो जी क़बरूं खे ठाहींदा, ही अलाए छा जो छा कंदा, अलाह थो ॼाणे हिननि जी नियत अलाए कॾहिं हिन जो थींदी। माण्हू मरी विया सर, उन्हनि जा को जेके आहिनि जिन वटि पैसो आहे सरकारी हथनि जे टैक्स जो, हेतिरा सारा पैसा जेके टैक्स जा 1200 अरब एन्युअली सिंध खे ग्रांट पई थी मिले, किथे आहे? माण्हू मरी विया, तबाह थी विया, त तव्हांखे मेंबर ख़रीद करण जे लाइ 40-40 करोड़ पिया आहिनि थिया। उते त तव्हां ॾाढो पैसो आहे, 40-40 करोड़ रुपया पिया आहिनि। हिकिड़ो गुजराती ख़त वठण लाइ 1 अरब डॉलर तव्हां वटि पियो थियो, माशाअल्लाह। हिते ग़रीब मरी विया, तबाह थी वियासीं, असां बर्बाद थी वियासीं, ऐं हिननि ग़रीबनि खे ॾियण लाइ कुझु कोन्हे, जन तव्हांखे वोट ॾेई सीटुनि ते विहारीनि, जेके तव्हांखे MN MPS कनि, ऐं जेके तव्हांखे मिनिस्टर कनि, ऐं जेके तव्हांखे इज़त बख़्शीनि, उन्हनि लाइ तव्हां गंदा लफ़्ज़ इस्तेमालु करियो, उहे वोटनि ते पेशाब करण जा लफ़्ज़ इस्तेमालु करियो, ऐं असांखे ब्लैकमेल करियो। ऐं जेकर तव्हांजी जेका उहा असुल इशू आहे, किथे 70 साल खां सिंध में असांजी हिकिड़ी ही अनफॉर्चुनेट हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आहे। 50 साल खां वठी पंजाब में बि हिकिड़ी पार्टी जी हुकूमत आहे। पंजाब वारनि त कुझु लॻायो बि त आहे, खाए में हम वो तो ओपन चवनि पिया था यार हम खाते भी हैं लगाते भी हैं। सिंध में छा आहे, सिंध में खाइण लॻाइण जे त नालो निशान ई कोन्हे। लाड़काणे जा 90 करोड़ रुपया ग़ाइब। अल्लाह इहे भई असां इसलिए जेको मूवमेंट आहे हींअर असांजी 30, 35, 40, 50 जेके ऑफिसर्स असां गॾु थी सभु हिकिड़ी मूवमेंट हलाईंदासीं। असांखे पंहिंजा हक़ ॾियो, ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾियो। हाणे इहा पंहिंजी जेका तव्हां अॼु ताईं तव्हां असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती कई आहे, हिन जो हिसाबु ॾियो। MNA MPS भली जहिड़ो जेको बि खटे थो, असांखे जेको गवर्नमेंट जो हुन ज़िले जे लाइ पैसा ॾिए उनजो हिसाबु ॾिए, उनजो ऑडिट ॾिए। उहे पैसा हिन जे खाइण जा कोन हुया, जो लुट मचाए खणी असां मरी वियासीं। हिननि जा 70 करोड़ जा हार, 18 करोड़ जा लहंगा, 50 लख रुपए जी मेहंदी, 50 लख रुपए जो मुंहुं ॾिसाई। हे हिननि जो, हे आहे हिननि जी हालत। हिननि जूं
मतिलबु जेकॾहिं हिरणी जो हिकिड़ो कपिड़े जे जोड़े जी क़ीमत ऐं हिकिड़ी घड़ी जी क़ीमत आहे 40 लख, कपिड़े जी क़ीमत आहे 18 लख रुपया, शादी जो जोड़ो 18 करोड़ रुपया। हाणे असां त मरी वियासीं, अलाह जो ख़ुदा जे वास्ते जान हाणे त जान छॾियो, माण्हू इहो न थिए जेको न आहे। अलाह ख़ैर करे ऐं तव्हांखे सुभाणे केरु अचण में न ॾिए, या जेका तव्हांखे इज़त मिली पई आहे या इज़त बि तव्हांजी वञे, जेका बाक़ी सिंध में हिकिड़े कोने में वञी रही आहे। लाहौर में बि हू हिकिड़े नवाज़ शाह हिकिड़े ज़िले में पंहिंजे लाहौर मां बि आउट थी वियो आहे। त हाणे जेको कयो आहे त अलाह हो त थी वियो। हाणे अॻिते असां अलाह करे बसि दुआ जा सभिनी खां सिंध अलाह साईं सिंध खे सही सलामत रखे, त आबाद रखे। असां रुगो सिंध में जेकर अॼु 30 सालनि में जेकर 30 मतिलबु 1 करोड़ सालाना दरख़्त बि लॻाइनि हा त सिंध हींअर लश ग्रीन हुजे हा। रुगो दरख़्त लॻाइण लाइ बि तव्हां तयारु कोन आहियो, सॼी सिंध वीरान लॻी पिया, तव्हां वटि दरख़्त लॻाइण जा पैसा बि कोन्हनि के। हाणे छा कयूं? अलाह साईं असां सभिनी खे हिदायत ॾिए, असांखे बि हिदायत ॾिए, असां किथे ग़लति आहियूं त असांखे बि हिदायत ॾिए, इन्हनि खे बि हिदायत ॾिए। ख़ुदा अलाह ताला असां सिंध जो बहितर करे। ऐं सिंध जेको न आहे न असांजी जेका आहे बहिराड़ी आहे, असां उहा जेको ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे, हर शइ आहे। बेनज़ीर फार्म आहे, उन मां हिननि खे मिले थो 5000 जो, उन मां 2500 रुपया कटे 1000 रुपया वञी थो मिले बाक़ी। हाणे मसइलो हिननि में, हिननि असांजे लाइ हर तरफ़ मसाला खड़ा कया आहिनि, सियासी, समाजी, मुआशी, मुआशरती, अख़लाक़ियात, कैरेक्टर, अख़लाक सभु ज़मीन दोज़ आहे। कोई न मयार आहे न कंहिं बि शइ जो अख़लाक कैरेक्टर, हर शइ ज़मीन दोज़ आहे, तबाही बर्बादी। असां अलाह सां इंशा अल्लाह ताला यूथ हाणे कुझु अवेयर बि आहे। ऐं असां इहो कोन को ख़ान साहिब बि फ़रिश्तो आहे, उन खां बि ग़लतियूं थींदियूं, पर असां हुनखे पकिड़े पुछूं त सही न। असांखे इहा हिमत ई कोन थी थिए त कंहिं लीडर खां इहो पुछूं, सर हितां गाॾी में अहिड़ा गाॾी किथां ख़रीदी कई? असां में इहा हिमत ई कोन्हे। पोइ हीअ लिखियलु पढ़ियलु क्लास आहे, इंशा अल्लाह ताला असां गर्दन पकिड़ींदासीं, वठंदासीं उन्हनि खे गर्दन मां, अलाह कामयाबु कंदो। त भाई असांजे टैक्स जा पैसा जेके अव्हांखे मिलनि था, असां ते ई लॻायो। तव्हां जेको हे जेका लुट थी था, खोड़ थी, ईअं अहिड़ो इनकलाब अचे त पोइ उहो जो न चढ़ो न कनि जो वरी बेकर बचाए बि न सघे तव्हांखे। अलाह असांजो भलो कंदो सिंध जो, मथां ख़ुदा हाफ़िज़ कंदो।